चवनि था त रूस जो सदर प्यूटन ॾाढो सख़्तु गिर मिज़ाज वारो माण्हू आहे ऐं तमामु घटि खिलंदो आहे, पर असांजे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ प्यूटन खे मुलाक़ात दौरान ॾाढो खिलायो। ॿई सरबराह जॾहिं मुलाक़ात दौरान ॻाल्हियुनि लाइ गॾिजी वेठा त शहबाज़ शरीफ़ जे कन मां ट्रांसलेटर वारो माइक निकिरी वियो। रूस जो सदर प्यूटन वज़ीर आज़म खां पुछंदो रहियो त छा तव्हांखे आवाज़ अचे पियो, पर असांजो वज़ीर आज़म रूसी सदर खे जवाब ॾियण बदिरां साम्हूं वेठल माण्हुनि खे सलाम कंदे नज़र आयो। रूसी सदर जे स्टाफ मां कंहिं मुलाज़िम वज़ीर आज़म जे कन में ट्रांसलेटर वारो माइक ॿीहर लॻायो ऐं रूसी सदर मुतमइन थी ॻाल्हाइणु शुरू ई कयो हुयो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे कन मां माइक ॿीहर किरी पियो ऐं रूसी सदर खां टहिकु निकिरी वियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां ॾाढी थी